नाज़रीन पाकिस्तान न्यूज़ में ख़बर जारी जी नाज़रीन असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त प्रियालो हथियारबंदनि जी फायरिंग में हाफ़िज़ शेरल ओडो क़तल थी वियो। जी नाज़रीन असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त प्रियालो में हथियारबंदनि जी फायरिंग में हाफ़िज़ शेरल ओडो क़तल थी वियो। जी नाज़रीन असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त प्रियालो में हाफ़िज़ शेरल ओडो हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थी वियो।